मोरो ख़बर शामिल कंदासीं। मोरो सिनेमा जितां सिंधी अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ तालका अस्पताल मोरो में वॉलंटियरनि कम कंदड़ काशिफ मेमण पंहिंजे बयान में चयो आहे त असल हक़ीक़त उहा आहे त तालका अस्पताल मोरो MS डॉक्टर यासीन बिलाल जेको बयान ॾिनो आहे उहो सरासर 100% कूड़ ते मबनी आहे। ही उन राति त होश में ई कोन हुयो, सुबुह जो होश में अची ग़लति बाज़ी थो करे। हू रखी क़ुरान पाक ते हथ त हू नशे में न हुयो। मां हिकु लफ़्ज़ बि हिनखे कोन चयो आहे, न त अहिड़ा हथ ऐं वात मूं वटि बि हुया, पर असां पढ़ियल लिखियल आहियूं। मां पंहिंजो कानूनी रस्तो अख़्तियार कंदसि। अगरि मूंखे इंसाफ़ न मिलियो त असां पुरअमन थी करे तालका अस्पताल मोरो जे अॻियां एहतजाज कंदासीं। अस्सलाम वालेकुम। मां काशिफ फारूक मेमण जीअं त मां अस्पताल में ट्रामा सेंटर में वॉलंटियर तौर ते कमु कंदो आहियां ऐं ॿिया खोड़ सारा वॉलंटियर आहिनि। जॾहिं त 2021 खां वठी मां कमु कंदड़ आहियां, उते मूंखे पंहिंजो टेक्नीशियन कार्ड बि आहे, उहो मां फेसबुक ते सबूत ख़ातिर रखां थो। ऐं अलाए केतिरा वॉलंटियर आहिनि जेके हिन जा मनपसंद माण्हू जेके पैसा वठी ड्यूटी कनि था। मां त हिकिड़ो ख़ुदा कान माना हुते जी कमु कंदो आहियां ऐं पंहिंजे घरां पैसा ॾेई राति जो माण्हुनि खे ग़रीबनि खे दवाऊं वठी ॾींदो आहियां। इन ॻाल्हि जो फार्मेसीअ ते कयूं चवण शायदि अथव, तव्हां हुन खां पुछो वञी त काशिफ मेमण सुबुह जो लहंदो आहे त तोखे घणा पैसा ॾेई ॾींदो आहे, राति में जेके घुराईंदो आहे सामान जेको असांखे एम सां सामान कोन ॾींदो आहे। बाक़ी जेको हीउ राति मसइलो थियो आहे इन में वाक़ई मां कुर्सीअ ते वेठो हुउसि, मेडिसन लिखी पे मूंखे डॉक्टर नोमान डायरीअ फ़ोन कई, अचु। मां उनजी इजाज़त खां वठी उन इजाज़त ॾिनी, कुर्सीअ ते वेही मेडिसन लिख, ऐं उन खां पोइ मुंहिंजी ज़रूरत आहे जो मां डॉक्टरी बिना इजाज़त खां बग़ैर